सॼी दुनिया में कोरोना वगे हेल ताईं 1,84,000 ॼणा फौज। पाकिस्तान में कोरोना वायरस कंट्रोल मां ॿाहिरि निकिरी वियो। वायरस गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 15 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतियुनि जो अंग 224 ताईं पहुची चुको। लाड़काने जिले में कोरोना मरीजन जो अंग 76 ताईं पहुची वियो। वधीक 4 पाड़ा सील कया विया। जिले में वधीक 9 ॼणनि में कोरोना वायरस जी तस्दीक थियण खां पोइ अॼोके ॾींहुं ज़ाहिर थियल कोरोना मुतासिरनि जो अंग 14 ऐं जिले अंदर मजमूई केस जो तादाद 76 ताईं पहुची चुको। रमज़ान जो चंड ॾिसण लाइ चंड ॾिसणी कमेटीअ जो अॼु इजलास थींदो। इजलास जी सदारत मुफ्ती मुनीबुल रहमान कंदो। फवाद चौधरी चयो आहे त चंड नज़र अचण जो को बि इम्कान नाहे। नौशरो फिरोज में राशन न मिलण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। नौशरो फिरोज भरिसां यूसी वगण जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ग़रीब पहुचनि मज़दूरनि हारियुनि ऐं औरतुनि ऐं ॿारनि राशन न मिलण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ऐं सखर में रोहिड़ीवासी पीरसन पुट जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। हिननि एसएसपी सखर खां घुर कई त मक़तूल जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल करे खेसि गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।